अफ़गान जंग जो जंजाल ॻिचीअ मां कढो। रसूल बख़्श पलीजो। 1988 में वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुनेजो पारां अफ़गान मसइले ते घुरायल कुल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में कयल तक़रीर। हिन कॉन्फ्रेंस में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, फज़लुर रहमान, काज़ी हुसैन, नवाबज़ादा नसरुल्लाह, मेराज मोहम्मद ख़ान, शेरबाज़ मज़ारी, शाह अहमद नूरानी वग़ैरह मौजूद हुआ। जनाब वज़ीर आज़म साहब, असां सम्झूं था त हाणे परॾेही पॉलिसी ठाहिणु कंहिं मुल्क जे रुॻो हुकूमत जो हक़ नाहे। अॻे ज़माने में कुझु माण्हू, कुझु हाकिम, कुझु जनरल ऐं कुझु सियासतदान पाण में गॾिजी वेंदा हुआ, गॾिजी वेही मुल्क विराईंदा हुआ ऐं मुल्कनि जी तक़दीरुनि जा फ़ैसिला कंदा हुआ। इहे जंगनि जा फ़ैसिला पाण कंदा हुआ, सुलह बि पाण कंदा हुआ, पर अॼु उहो ज़मानो न रहियो आहे। अॼु परॾेही पॉलिसी जो मसइलो हर माण्हू जो मसइलो आहे, पाकिस्तान जे हर सूबे जो मसइलो आहे। पाकिस्तान में रहंदड़ हर क़ौमियत, हर धनदार, हर मज़दूर, हर इंसान जो मसइलो आहे। बदकिस्मती सां असीं ॾिसी रहिया आहियूं त अफ़गानिस्तान जे मसइले ते हिकु ख़ानगी ऐं ज़ाती जंग वांगुरु लड़ाई लड़ी पई वञे। जनरल ज़िया पंहिंजी हुकूमत खे डेग ॾियण लाइ पंहिंजे हिकु अधु सियासी पार्टी ऐं हिकु मुख़्तसिर ऐं महदूद गिरोह खे पाण सां मिलाए पाकिस्तान में रहंदड़ मुख़्तलिफ़ क़ौमियतुनि जे माण्हुनि सां का बि सलाह करण बिना असां ते जंग ऐं अमन जूं पॉलिसियूं मुसलत कंदो रहियो आहे। असां घणो अरसो ग़ुलाम रहिया आहियूं। असांखे हिकु आज़ादु मुमलिकत हलाइण जो तजुर्बो कोन्हे। उन जो नतीजो हीउ निकितो आहे त परॾेही पॉलिसी ऐं आलमी सियासत बाबति असांजा तसवर ॿाराणा, नाबालिग ऐं ख़्वाबनि ऐं ख़्यालनि जी दुनिया में रहण वारनि जहिड़ा आहिनि। असांजी हालति उन ॿार जहिड़ी आहे जेको बाहि में खिलंदे हथु विझंदो आहे ऐं पोइ जॾहिं हिन जो हथु सड़ंदो आहे त रोअण ऐं दाऊं करणु लॻंदो आहे। असांजे मुल्क में ॿी ॻाल्हि उहा आहे त हिते एहतिसाब या हिसाब किताब कोन थिए थो। जेकॾहिं मां 50 दफ़ा मुल्क जी तक़दीर सां जुआ खेॾां, मुजरमानी लापरवाही करियां, मुल्क जे ख़िलाफ़ु संगीन ॾोह करियां, तॾहिं बि मूंखां पुछण वारो कोई बि न हूंदो। जेकॾहिं मां पंहिंजे मुल्क ख़िलाफ़ु साज़िश करियां, उन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करियां, मुल्क जा ख़ज़ाना फबायां, मुल्क जो इक़्तिदार आला जेको कंहिं मुल्क जी सभ खां मुक़दस तरीन ऐं सभ खां वधीक क़ीमती ख़ज़ानो हूंदो आहे, उन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे उनखे यरगमाल बणाए पाण वटि रखां, उनखे इस्तेमालु कंदे पंहिंजे क़ौम जो सॼो असासो बर्बादु करे छॾियां ऐं हिन नसुल खे ईंदड़ नसुल लाइ जेका मीरास छॾिणी आहे तंहिंखे बर्बादु करे छॾियां ऐं पोइ मूंखां को बि पुछण वारो कोन हूंदो। किन माण्हुनि वञूं मुसलत कयो, ॿिया मासूम बणिजी ताड़ियूं वॼाईंदा रहिया, अख़बारूं तारीफ़ी एडिटोरियल ऐं मज़मून लिखंदियूं रहियूं, सॼी दुनिया मुबारकबाद ॾींदी रही। पोइ उन जा जेकी नतीजा निकिता, जेका धारा पैदा थी, जेको तअसुब पैदा थियो, जेका नफ़रत पैदा थी, उन जे इज़हार जो जॾहिं वक़्तु आयो त सभु मासूम थी वेही रहिया। ॼण खेनि का बि ख़बर कान हुई उहा शइ कंहिं ॿिए कई हुई। को बि लेखो चोखो कोन थियो, कंहिंखे काई सज़ा जज़ा न मिली। नॉर्वे ऐं डेनमार्क में जेकॾहिं मखण जो अघु किरंदो आहे त हुकूमत इस्तीफ़ा ॾेई छॾींदी आहे। असां वटि सियासी अख़लाक़ कोन्हे। असां जेको कंदा आहियूं, जॾहिं हुन जो नतीजो ईंदो आहे उन जी क़ीमत ॾियण लाइ असां तयारु न थींदा आहियूं। मिसाल तौरु पहिरें ॾींहुं असां चयो त सॼे पाकिस्तान जी ॿोली उर्दू थींदी, बंगालियुनि चयो न थींदी, असांखे बि पंहिंजो हक़ु ॾिनो वञे। ओभर पाकिस्तान उन ॾींहुं असां खां हलियो वियो जंहिं ॾींहुं असां चयो त पाकिस्तान में उर्दूअ खां सवाइ का बि ॿोली न हलंदी। जिन माण्हुनि उहा हिकमत अमली ठाही उन्हनि खे कहिड़ी सज़ा मिली? छा उन्हनि में एतिरी बेअख़लाक़ी जुरत हुई या आहे त हू चवनि त असां हीउ गुनाह कयो आहे? असांजे उन जे बदिरां असां बंगालियुनि लाइ चयो त हीउ भत खाईंदा आहिनि, हीउ ज़लील आहिनि, मुस्लमान कोन्हनि, उन्हनि जा नसुल तब्दील कया वञनि। छा अहिड़ियूं ॻाल्हियूं करण वारनि जो को बि एहतिसाब थियो? खेनि का सज़ा जज़ा मिली? कंहिं को पुछियो त हीउ सभु छो थियो? कंहिं में उहा ज़रूरत आहे त हू चवे त हीअ ग़लती मुंहिंजी हुई? पोइ असां छा कंदा आहियूं? पोइ असां सदके जूं ॿकरियूं तलाश कंदा आहियूं। बंगाल में छा थियो? चे जनरल न्याज़ी बुज़दिल हो। त छा उहा सॼे अवाम दुश्मन पॉलिसी जेका ओभर पाकिस्तान ख़िलाफ़ु ठाही वई, उहो सॼो कूड़, उहा समूरी इल्ज़ाम तराशी ऐं बोहतान तराज़ी जंहिंमें मुल्क जे रुजत प्रस्तोलनि जो हर हिकु माण्हू मुलविस हो ऐं इहे सभु अख़बारूं ऐं रिसाला मुलविस हुआ जेकी लिखी रहिया हुआ त
उभर बंगाल में मोहब्बत जो ज़मज़म वही रहियो आहे। तुंहिंजो को बि ॾोह कोन हो, उहा सॼी लफ़ाज़ी ऐं उहो सॼो ज़ोर ख़िताबत, उहा समूरी बेईमानी, कोताह नज़री ऐं अवाम दुश्मनी ज़िम्मेवारी खां आजी कई वई। ज़िम्मेवार ठहिरायो वियो त रुॻो हिकिड़े जनरल न्याज़ी खे, जेको हिन समूरे कूड़, फुलट, ज़ुल्म, बेहूदगी ऐं ज़लाल जी मशीनरी जो फ़िक़त हिकिड़ो पुर्ज़ो हो। वज़ीर आज़म साहब, बदनसीब हूंदियूं आहिनि इहे क़ौमूं जेकी पंहिंजी प्रोपेगेंडा जो पाण शिकार थींदियूं आहिनि ऐं जेकी ख़ुदि पंहिंजे लफ़ाज़ी जे दाम में गिरफ़्तार थींदियूं आहिनि। जीअं हैदराबाद दखन तबाह थी रहियो हो ऐं क़ासिम रिज़वी तक़रीरूं करे रहियो हो, माज़ी जे अज़मत जा दास्तान बयानु करे रहियो हो, ख़ालिद बिन वलीद जी जुरत जो दास्तान दोहराए रहियो हो, शाइरी फ़रमाए रहियो हो। जॾहिं वॾे एहतियात सां ज़िंदगी ऐं मौत जा फ़ैसिला करणा हुजनि, जिथे ॻाल्हि हूबहू जीअं हुजे तीअं करणी घुरिजे, जिथे साइंसी तजुर्बे जी ज़रूरत हुजे, जिथे शयुनि जी गहराई में वञण जी ज़रूरत हुजे, जिथे क़ुवत अदराक, क़ुवत फ़हम ऐं सही ऐं बर वक़्तु फ़ैसिले जी क़ुवत घुरिजे, उते असां शाइरी कंदा आहियूं ऐं फ़साद ऐं बलागत जा दरिया वहाईंदा आहियूं। मुंहिंजी नज़र में उनखां वधीक मुजरमानो फ़इल कोई कोन्हे त क़ौम जे क़िस्मत सां लफ़्ज़नि ज़रिए खेॾियो वञे। कंहिं ज़माने में ईअं बि थींदो हो त माण्हू अंग्रेज़नि सां पूरी तयारी ऐं सम्झ सां विहण बदिरां चवंदा त अलाह करे फ़रंगियुनि जी तोबुनि में कीअं पवनि। फ़रंगियुनि जी तोबुनि में कीअं त कोन पिया, पर हू सॼी इस्लामी दुनिया ते कब्ज़ो ॼमाए विया ऐं असां फ़साद ऐं बलागत जा दरिया वाहींदा रहियासीं। हिन वक़्तु मुल्क ज़बरदस्त बहरान जो शिकार आहे। असांजे साथियुनि ॿुधायो त सूरत हाल छा आहे। मुल्क जे जंहिं हिसे में असां रहूं था उते सभ खां वॾो मसइलो कालाबाग डैम अॾण जी साज़िश जो आहे, सियासी क़ैदियुनि जे आज़ादी जो आहे ऐं ॿिया कई अहम मसइला आहिनि। हीअ कॉन्फ्रेंस अॻु थियणु खपंदी, अफ़गानिस्तान में मुलज़ थियण खां अॻु थियणु खपंदी। अहिड़ी तरह कंहिं क़ौम खे कंहिं जंग जे ख़तरनाक सूरत हाल में मुब्तला करे पोइ मौसूम बणिजी प्रेस बयान जारी करणु ऐं रोअण रड़णु हिकु वॾो ॾोह आहे। जर्मननि खे ॿी आलमी जंग अज़ीम में शिकस्त मिली हुई त जर्मन फ़ौजनि जे चीफ ऑफ द जनरल स्टाफ फील्ड मार्शल केटल पाण वञी शिकस्त जे दस्तावेज़ ते सही कई हुई। इख़लाक़ी जुरत हुजणु खपे। कुझु माण्हुनि अफ़गान पॉलिसी हलाई आहे। असां पहिरें ॾींहं खां चवंदा हुआसीं त हीअ मुजरमाना पॉलिसी आहे, हीअ पाकिस्तान जे अवाम सां धोखे जी पॉलिसी आहे, हीअ लफ़्ज़नि सां खेॾण जी पॉलिसी आहे। हाणे जॾहिं इहा पॉलिसी पंहिंजे मंतक़ी अंजाम ते पहुची वई आहे त हू मासूम बणिजी ॾिसी रहिया आहिनि ऐं हुकूमत ऐं अवाम खे चवनि था त हाणे तव्हां ख़ुदकशी करियो। जिन माण्हुनि नाजाइज़ जंग मां सियासी फ़ाइदा वरिता, जिन पंहिंजे इक़्तिदार खे ड्रेग ॾिनी, जिन पंहिंजूं पार्टियूं अॻिते वधायूं, जिन बक़ौल कुझु माण्हुनि जे अरबे रुपया कमाया, जेकी सभिनी अख़बारुनि जा ज़ीनत बणिया रहिया, जेकी ख़ानगी जंग हलाईंदा रहिया, जेकी असांखे जाइल सम्झी असांखे इस्लाम जे नाले में ख़ौफ़नाक दुबड़नि में फासाईंदा रहिया, उन्हनि में एतिरी इख़लाक़ी जुरत हुअणु खपंदी हुई त वज़ीर आज़म खे चवनि त तव्हांजो ॾोह कोन्हे, तव्हां हटी वञो, हीउ सॼो धंधो असां कयो आहे, उनजो हिसाबु किताबु असां पाण भरे ॾींदासीं। हाणे क़ौम तबाही जे किनारे ते बीठी आहे। हीअ जेकी नतीजा पैदा थी रहिया आहिनि, तिन खे नज़र में रखंदे असां में एतिरी इख़लाक़ी जुरत छो नथी पैदा थिए जो असां चऊं त असांजी पॉलिसी नाकाम थी आहे। छा फ़क़ति जनरल न्याज़ी नाकाम थियो, असां चऊं था त अकेलो न्याज़ी क़तन नाकाम न थियो, उहो क़ुर्बानी जो ॿकिरो बणायो वियो हो। 40 सालनि ताईं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे सिलसिले में असांजी जेका पॉलिसी रही हुई उहा नाकाम थी हुई। इहे सभु माण्हू नाकाम थिया जिन काल में मुल्क खे जंग तरफ़ धिकियो ऐं अॼु बि धिके रहिया आहिनि। हू जेकी असांजी क़िस्मतुनि सां जुआ खेॾी रहिया आहिनि ऐं जिन खे ईअं करण जो हक़ु कोन्हे, इहे राति ॾींहुं पिया ॻाल्हाइनि। अफ़गान पॉलिसीअ ते उन्हनि कुझु माण्हुनि खे बि ॻाल्हाइण जो हक़ु आहे जेकी घणो ॻाल्हाइनि था ऐं डिघियूं तक़रीरूं करणु ॼाणनि था। इहे माण्हू जेकी घणो नथा ॻाल्हाइनि, घणो ॻाल्हाए नथा सघनि, पर जिन जी क़िस्मत हिन जंग सां वाबस्ता आहे, उन्हनि खे बि पंहिंजो नुक़्ते नज़र पेश करण जो हक़ु आहे। माण्हू चवनि था त गुरबाचोफ क़बूल कयो आहे ऐं असां हारायो आहे। माण्हू चवनि था त गुरबाचोफ क़बूल कयो आहे त असां हारायो आहे। रूस जे गुरबाचोफ में एतिरी इख़लाक़ी जुरत आहे, छा असां में एतिरी इख़लाक़ी जुरत आहे जो असीं चऊं त असां बि शिकस्त खाधी आहे, जॾहिं त ख़ुदि ज़ियालक जहिड़ो माण्हू बि क़बूल करे चुको आहे त कोयलनि जे दलाली में असांजो मुंहुं कारो थी वियो आहे। ॿिया माण्हू बि छो नथा चवनि त असांजो बि अछो मुंहुं थियो आहे। गुरबाचोफ पंहिंजी ग़लती क़बूल करे थो, पर उहो त काफ़िर आहे, उहो त बिश्त में कोन वेंदो। पर असां जेकी मुस्लमान आहियूं, मोमिन आहियूं, सदाईं सच ॻाल्हाइण जा दावेदार आहियूं, असां छो नथा चऊं त जेका
सॼी अफ़गान पॉलिसी हुई उहा मंतक़ी तौर ते नाकाम थियण वारी पॉलिसी। हिकु जनरल ऐं कुझु ॿिया माण्हू पाण में वेही पॉलिसियूं ठाहींदा रहिया। सिंधी में चवंदा आहिनि त नानी रधण वारी ऐं ॾोटा खाइण वारा। उन ई क़िस्म जी पॉलिसी आहे असांजी अफ़गान जंग जी पॉलिसी। आख़िरी कहिड़ो मज़ाक़ आहे? तव्हां ॾिसो, तव्हां चओ था त अफ़गान मुजाहिदीन खे हिते छॾियो वियो त जीअं वणेनि तीअं कनि। अमेरिका स्टेंगर मिज़ाइल ॾिना आहिनि, हिते धमाका थी रहिया आहिनि। जेकॾहिं ॿिए तरफ़ खां रूस खां स्टेंगर मिज़ाइल क़िस्म जी शइ हिते पहुची वई त पोइ आउं कीअं वेंदुसि कराची ऐं हैदराबाद? कंहिंजे दोहेदार तकीर सां मुंहिंजो बचाव त न थींदो। आउं स्टेंगर मिज़ाइल जो शिकार थी वियुसि त मुंहिंजी माउ जे ॾुख जो अज़ालो उन ॻाल्हि सां त कोन थींदो त फ़लाणे साहब हिन क़िस्म जी ख़ूबसूरत ऐं आतिशबाज़ अहिड़ी शानदार उर्दू ॻाल्हाई। छा असां ॿार आहियूं जो असांखे ख़बर न हुजे त बैन अवी क़ानून में पीछो करण जो हक़ु नाले वारी बि का शइ थींदी आहे? छा बैन अवी क़ानून मुताबिक़ कंहिं हुकूमत खे उहो हक़ु आहे त उहो अहिड़नि माण्हुनि खे पनाह ॾिए जेकी ॿिए मुल्क में वञी क़त्ल आम कनि था, ॿारनि खे बाहि में उछलनि था? मां उहा ॻाल्हि साफ़ करे छॾियां त असां मुजाहिद कंहिंखे नथा सम्झूं। उन्हनि हज़रतनि खे असां इनक़लाब दुश्मन सम्झूं था।